अस्सलाम वालेकुम याली मदद दोस्तों जी त नेशनल प्रेस क्लब सगियों जी हलफ बरदारी जी तकरीब में आयल मौजूद मेहमानों के भलीकार चऊं था ऐं सगियों ऐं आसपास जे मौजूद शख्सियत ऐं साफ़ी इतिहाद खैरपुर जे समूरन आयल मौजूद मेहमानों के भलीकार चऊं था पारा नेशनल प्रेस क्लब सगियों सदर गुलाब अली सियाल जनरल सेक्रेटरी मजहर अली मंगनी जो सदर नेशनल प्रेस क्लब सगियों सदर नेशनल प्रेस क्लब सगियों सहाफ़ी इतिहाद जिंदाबाद गरीबन जाही यार अथई मिसकीनन सां कंदा प्यार अथई हक ऐं सच जो नारो हण था हक ऐं सच जो नारो हण था गरीबन जो था साथ दिए हक ऐं सच जा था नारा सदर में सगियों जो गुलाब अली सियाल मानू आ भलो जनरल सेक्रेटरी मजहर अली मंगनी जो सरपरस्त आला सिराई लाल बख्श सियाल आहे जनरल सेक्रेटरी मजहर अली मंगनी जो सरपरस्त आला सिराई लाल बख्श सियाल आहे साथी फिदा हुसैन अब्बासी गदुआ लाला इश्फाक भागत गदुआ गरीबन जो था साथ दिए हक ऐं सच जो था नारो हक ऐं सचो असां लिखंदा रहंदासीं हक ऐं सचो असां लिखंदा रहंदासीं कंहिंखां बि न डिॼंदासीं सरेआम ही नारो हणंदासीं नेशनल प्रेस क्लब सगियों जो साथिया नजीब अली अब्बासी भी असां जो साथिया हाजी खान हिसबाणीअ जो भी साथ आहे मोहम्मद अली मंगनी जे जो भी साथ आहे साईं आगा सजाद शाह गडुआ गुलाब अली सियाल जो साथ ॾियणो जनरल सेक्रेटरी मजहर अली मंगनी जो भी साथ दियो उमर दराज तेरी अल्लाह निगहबान होवे उमर दराज तेरी अल्लाह निगहबान हो अली दी अमान होवे पंजे तंती छा होवे उमर दराज तेरी अल्लाह निगहबान होवे नेशनल प्रेस क्लब जो नारो लगी रोआ नेशनल प्रेस क्लब सगियों जो नारो लगी रोआ नेशनल प्रेस क्लब सगियों जी हलफ बरदारिया आयल मोज़िज़ मेहमानन खे भली कारवा नेशनल प्रेस क्लब सगियों जी हलफ बरदारिया आयल मोज़िज़ मेहमानन खे भली कार
पूरे वारन के भलीकारा वेरी बंजाही यार अथई मिसकीन ने सा कंदा प्यार अथई हक ऐं सच जो नारो हण था हक ऐं सच जो नारो हण था ग़रीबन जो था साथ दिए हक ऐं सच जा था नारा हण सदर नेशनल प्रेस क्लब सगियूं जो गुलाबली साल माण्हू आ भलो।